गुरु बालपुरी आश्रम सथ पारां हिक ॾींहं वारी मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें सिंध जो मशहूर न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर भोजोमल खेलानी, डॉक्टर ताराचंद देवरजानी, डॉक्टर आबिदा आलमानी, डॉक्टर हीरामणी, सिंध जे मशहूर ॿारनि जे डॉक्टर अब्दुर्रहमान सयाल, डॉक्टर पूरन कुमार कोहिस्तानी, डॉक्टर महेश कुमार, डॉक्टर मुकेश कुमार, डॉक्टर रमेश बोचवाणी, डॉक्टर साजिदा मेमण, डॉक्टर भरत कुमार हिमरजानी, डॉक्टर कमलेश मथाराणी, डॉक्टर जय कुमार चौधरी शिरकत करे मरीजन जो फ्री इलाज ऐं मुफ्त में टेस्टूं ऐं मेडिसन पिण ॾिनियूं वयूं। कैंप में गुरु बालपुरी आश्रम कमेटी मरीजन जे खाध खुराक पाणीअ जो पिण बंदोबस्त कयो वियो। कैंप में कोहिस्तान जे दूर दराजा इलाइक़नि मां तोंग शरीफ, टिको बारण, बेली ठप, करचात, भाल, रेक, रनीकोट, कोतराश, पोखण समेत थाणू बुला खान, थाणू अहमद खान, थाणू आरब खान जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। तॾहिं त कैंप जा इंतजाम डॉक्टर ओडरमल लेखमानी, चेतन कुमार ईसरानी, इंजीनियर दयाराम ईसरानी, हरेश कुमार आसूदानी, डॉक्टर लीलोमल गवानी संभाले रहिया हुआ। डॉक्टर ओडरमल लेखमानी, इंजीनियर दयाराम तोंग न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कोहिस्तान वेलफेयर ट्रस्ट जो सरवान डॉक्टर ओडरमल साहब जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कोहिस्तान जे दूर दराज इलाइक़नि में कमु करे थो, कैंपूं लॻाए थो, उन खां अॼु पुछंदासीं त हीउ कैंप जो मक़सदु छा आहे ऐं इन बारे में साईं कुझु ॿुधायो। महिरबानी अदा तव्हां यादि कयो। ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो कोहिस्तान में वीचारा ग़रीब माण्हू आहिनि ॾुतड़ियल, ॿियो बरसाति खां पोइ जेके तकलीफ़ूं थियूं आहिनि, इलाज जूं सहूलियतूं घटि, उनखे नज़र में रखंदे असां आश्रम वारनि खे मिनत कई, रिक्वेस्ट कईसीं। असीं त हूअं पाण गॾिजी हर हंधि कोशिशि कई अथऊं त कैंपूं लॻायूं जिते माण्हुनि खे थोरो घणो फ़ाइदो थिए। सो हिननि बि हा कई, ॾाढो सुठो, हिननि जी महिरबानी। हाणे हिन कैंप में हीअ मुनफ़रद क़िस्म जी कैंप आहे, हिन में 20 खनि कंसल्टेंट असां घुराया आहिनि, परे परे जा, डव जा, आगा खान जा, ऐं मेडिसिन कोशिशि कई अथऊं त जीअं माण्हुनि खे वधि में वधि फ़ाइदो थिए। ऐं लॻे बि थो त माण्हू जेके आहिनि वीचारनि खे तकलीफ़ हुई वीचारा तॾहिं त पहुता आहिनि, न त हीउ इलाइक़ो बि ॾुखियो आहे, हिते डायरेक्ट सवारी बि कान्हे, पर वरी बि माण्हुनि खे शाबस हुजे पहुता आहिनि। असांजी दुआ आहे त अला करे त हिननि खे हिन में अञा फ़ाइदो थिए। जेका हिननि असां सभिनी गॾिजी महिनत कई आहे, तव्हां बि आया आहियो, तव्हांजी महिरबानी। बसि असांजी ख़्वाहिश आहे त कोहिस्तान जे माण्हुनि खे दर ते घर में वञी सहूलियत ॾिजे सिहत जी। हाणे जेको वस आहे उन सारू असीम कयूं पिया, दोस्त बि कनि था, असांजा नुमाइंदा बि कनि था, पर हाणे असांजो इलाइक़ो आहे तमामु वॾो, सो पहुची नथो सघिजे, कुझु हालतूं बेड़ियूं आहिनि। सो इनशाला जिते सिहत सलामत रही ऐं संगत रही त कोशिशि कंदासीं त अॻिते बि इहा कंटिन्यू कंदा हलूं। छो त हाणे अगस्त खां वठी हींअर ताईं असीं हिन सिलसिले में हीअ 10हीं कैंप आहे असांजी, ऐं उन आई कैंप उन खां सवाइ। सो असांजी कोशिशि आहे, पोइ हाणे ॾिसूं छा थो थिए। महिरबानी सर। मेडिकल कैंप आहे जंगल में मंगल आहे, उते असां गॾु आहे डॉक्टर इंजीनियर दयाराम ईसरानी साहब। उन खां पुछंदासीं छा मक़सदु हिन कैंप जो। एक्चुअल हिन कैंप जो मक़सदु आहे जेके बि असांजे पसगीर जा जेके ॻोठ आहिनि ॿारड़ी जा, जेके वीचारनि जी अप्रोच न आहे शहरनि ते पहुचण जी, उन्हनि जे लाइ असां स्पेशल कोशिशि कई त जेके बि डॉक्टर लियाकत मेडिकल नेशनल हैदराबाद कराची जा ऐं आगा खान हॉस्पिटल कराची जा डॉक्टर जेके माहिर डॉक्टर आहिनि, उन्हनि सभिनी खे हिते वठी आहियूं त माण्हुनि जे दरवाज़े ताईं माण्हुनि खे इलाजु पहुचायूं। सो इन लाइ असांजी जेका इहे गुरु बालपुरी मेला कमेटी वारनि जो तावन रहियो आहे, जिन जे माना तावन सां भाई साहब कोहिस्तान ऐं कोहिस्तान वेलफेयर डॉक्टर ऑर्डर मलारी इन्हनि जे गॾियल तावन सां कैंप अरेंज कई आहे। महिरबानी साईं। पूरी आशाराम उते जेको सॼो जेको क्रेडिट वञे थो हरेश कुमार आसूदानी साहब, जेको तमामु सुठी ख़िदमत करे रहियो आहे काफ़ी सालनि खां। उन खां पुछंदासीं हिन कैंप जो छा मक़सदु आहे। साईं, पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी मीडिया वारे दोस्तनि जी, जिन असांखे अॼु कवरेज ॾिनी। असांजो जनरल मक़सदु आहे जेको असांजो आश्रम आहे गुरु बालपुरी जो जेको सदियुनि खां हिते आश्रम आहे, हीअ असांजो पहिरियों तजुर्बो आहे त असां पंहिंजे मुस्लमान भाइरनि लाइ हिकिड़ी जनरल मेगा मेडिकल कैंप लॻाई आहे, जंहिंमें हर शोबे सां वाबस्ता डॉक्टर आहिनि, दिमाग़ जा डॉक्टर ऐं पंहिंजे ॿारनि जा स्पेशलिस्ट, जनरल फिजिशियन, अल्ट्रासाउंड जी असांजी सहूलियत मौजूदु आहे, ऐं मुफ़्त दवाऊं आहिनि। जेके मरीज़ अचनि असां हज़ारे तइदाद में अॼु मरीज़ आया आहिनि, तव्हां ॾिसो पिया। ऐं असांजी इहा आहे त असीं पंहिंजे जेके ग़रीब मारूड़ आहे उन्हनि खे असीं हिन मेला आश्रम जे तरफ़ां फैसिलेट करे सघूं, जंहिंमें असांजे सहकारी हथ असांजी तंज़ीम आहे, भाई साहब कोहिस्तान, असांजो भाउ आहे डॉक्टर ओडरमल, उहो बि असांजे सहकारी हथ, ऐं असां गुरु आश्रम जा शिष्य आहियूं। ऐं हीअ असीं अॼु असां इहा रवायत विझी आहे बिना के मज़हब जे, बिना के मतभेद जे, असांजो असीं पंहिंजे भाइरनि जी, मुस्लमान भाइरनि जी ख़िदमत करण जो असांजो जज़्बो आहे। पर अॼु असीं तव्हांखे अमली तौर मैदान में ॾिसण में अचूं पिया। ऐं हीउ सिलसिलो अॼु न आहे, हीउ सिलसिलो हाणे असां 6 माई 6 माई इहे कैंपनि जो सिलसिलो असांजो जारी रहंदो। असां हींअर ॿोध मुतासिन में बि असां भाई साहब कोहिस्तान जे
दोस्तनि तक़रीबन कोई हिते कोस्तान में 600 खां 700 खानदाननि में राशन बि असां विरायो, कपिड़ा विराया आहिनि ऐं असीं हींअर कपिड़ा बि ॾींदासीं। गरम कपिड़ा असां आंदा आहिनि ॿारनि लाइ, लेडीज़ लाइ ऐं वॾनि लाइ, उहे बि असां सभिनी खे प्रोवाइड कंदासीं। असांजी कोशिशि आहे त जेको बि असां मरीज़ आयो आहे उहो ट्रीट थिए ऐं उनखे दवा मिले, असां सां सिहतयाब थी निकिरे। महिरबानी साईं, हिकिड़ो तव्हां खां सवाल त ही कैंपूं हिते लॻी वई आहे, पर उनखां बहितर न त तालका अस्पताल लॻे आहे जिते माण्हुनि खे आसानी थी अचण में, जेके दूर दराज इलाइक़ा वारा, हिते लॻण जो छा मक़सदु आहे? हिते लॻण जो मक़सदु त असांजे जेको मंदर जे तरफ़ां असांजे जेके शेवादारी उन्हनि जी हिकिड़ी दिलि हुई, ख़्वाहिश हुई त असांजा मरीज़ चाहे हिते ॻोठनि में ताणो बुला खान हितां खां वरी थोरो घणे फ़ासिले ते आहे, इर्द गिर्द हिते सवें ॻोठ आहिनि जेके मरीज़ आहिनि। असां उन्हनि खे ट्रांसपोर्ट जी सहूलियत ॾिनी आहे। असांजी हिते सुबुह खां गाॾियूं लॻल आहिनि, साम्हूं मिठड़ी चौक तां उहे मरीज़ अचनि पिया, उन्हनि खे असीं इहा सर्विस प्रोवाइड कयूं पिया ऐं वधि में वधि फैसिलेट कयूं पिया। ऐं मक़सदु इहो त जेके मरीज़ वेझा आहिनि उन्हनि खे असीं फैसिलेट करे सघूं, उन्हनि जो इलाजु कराए सघूं। हीअ असांजो हिकिड़ो पहिरियों तजुर्बो हिन आश्रम ते ऐं इहो तजुर्बो असांजो बार बार थींदो रहंदो। अच्छा, हिकिड़ो सवाल इहो त ही तव्हां बुलाखान खां थोरे मुफ़ासिले ते इन खां बहितर जेके दूर दराज इलाइक़ा आहिनि, टोंग, बेलीटप, टिको बारण, इन्हनि जी रनीकोट, उन्हनि इलाइक़नि में छो नथा तव्हांखे पढ़ो? हा सही आहे, असांजा ॿाहिरियां जेके डॉक्टर आहिनि जेके स्पेशलिस्ट उहे 12 ॾींहंनि में हलण खां जेको आहे थोरो अवॉइड कनि था। असां अॼु उन्हनि खे हिकिड़ी क़िस्म जी रवायत उन्हनि में हिकिड़ी आंदी आहे त बाबा तव्हां सिर्फ़ु शहरनि में न ॾिसो, तव्हां ग़रीब माण्हुनि जा बि इलाजु कयो। अॼु असां हीअ हिते कैंप लॻाई आहे, मुस्तक़िल क़रीब में असांजे इहे शयूं में गुरु बालपीर मेला कमेटी जो तावन है, भाई साहब कोस्तान वेलफेयर ट्रस्ट असांजा ॿ दोस्त आहिनि, उन्हनि गॾिजी ही कमु कयो आहे। अॻ में गुरु मंगल को आश्रम आहे उन कयो आहे, ॿियनि तंदीमूं बि कनि पियूं कोस्तान में। सभु का तंदीम पंहिंजे हिसे जी कंट्रीब्यूशन कयो, हिकु फ़र्द हिकु तंदीम खां कमु मथे आहे, सभु गॾिजी कंदा तॾहिं ही कमु बहितर नमूने थी सघे थो। कुझु न कुझु जनरल कैंपूं आहिनि, उन्हनि मां कुझु न कुझु बहितर फ़ाइदो थींदो हूंदो माण्हूअ जे घर ताईं। हिते सभ खां जेका वॾी सहूलियत अॼु मिली आहे टीबीअ जी, माना टीबीअ जी टेस्ट 2 कलाकनि में थी सघे थी। माण्हू पेशेंट जी डायग्नोसिस थी सघे थी 2 कलाकनि में। जेका हैदराबाद वञूं पवे, कोटरी वञूं पवे, उनजे डोर टू डोर ॻोठ में इहा सहूलियत आहे, जंहिंजे लाइ डॉक्टर लीला गनवाणी जी तमामु वॾी काविश आहे। मेला कमेटी आहे, जी महिरबानी आहे, इंजीनियर दयो, सभिनी जी कोशिशूं आहिनि जिन ही गॾिजी कमु कयो आहे, सभिनी जी महिरबानी। नाज़रीन, जेको ही गुरु बालपुरी आश्रम जो कमु कयो आहे तमामु ज़बरदस्त कमु कयो आहे। असां एप्रिशिएट कंदासीं डॉक्टर ओडरमल खे। हीअ जेके डॉक्टर आहिनि, यकीन करियो जॾहिं हिन डॉक्टर जी अहमियत तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं तव्हां हैदराबाद नेशनल मेडिकल सेंटर में वेंदो त भोजोमल जेको हींअर मरीज़ ॾिसी रहियो आहे उनजे चैम्बर में तव्हां ॾिसंदो त वॾी रश हूंदी आहे। कोटिया खां लाहौर खां जेके पेशेंट ईंदा आहिनि उन्हनि जेको टाइम कोन मिलंदो आहे। ऐं अहिड़े इलाइक़े में ग़रीबनि खे जेके तोंग खां मरीज़ आया आहिनि, भाल खां आया आहिनि, बेलीठप खां आया आहिनि, टिको बारण खां आया आहिनि, पोखण खां आया आहिनि, खीअजीअ खां आया आहिनि, रनीकोट खां आया आहिनि, उहा हिकिड़ी तमामु वॾी गनीमत। छो त हीउ डॉक्टर पूरन कुमार हैदराबाद में हिकिड़ो तमामु सुठो डॉक्टर, उते बि उनजो ख़ासि करे जेको नंबर वठणु उहो तमामु मुश्किल हूंदो आहे। ऐं पाण डॉक्टर भोजोमल साहिब जे नेशनल मेडिकल सेंटर में वियो आहियां, उते उनजो नंबर वठणु हिकिड़ी वॾी मुश्किलात हूंदी आहे, उनजे चैम्बर में वॾी रच लॻी पई हूंदी आहे। उहो हिन जंगल में मंगल लॻो पियो, उहो सॼो क्रेडिट ऐं गुरु बालपुरी आशाराम खे ॾिस जिन हिन जी ख़िदमत कई आहे। मोहम्मद बशीर औराणी, तोंग न्यूज़, तोंग।